ॿुधार साईं वो चई तो लाल खान सिजल ते खां पोइ लाल खान तोखे जुरत कीअं थी आहे मुंहिंजे ॻोठ में अचण जी? नादर खान मूंखे बि शौक़ु न आहे तुंहिंजे ॻोठ मां अचां। मुंहिंजे ॻोठ जे मसइलनि में टग नेड़ा न त ॾाढो ॾुखियो थींदे। लाल खान तूं जंहिं जाइ ते बीठो आहीं इहा बि मुंहिंजी जागीर आहे, मुंहिंजी ओताक आहे। जेकॾहिं मां चाहियां न तोखे धिक्का ॾेई तोखे ज़लील करे कढी सघां। दादन खान शायदि तोखे ख़बर न आहे लाल खान शींह खुलियल शींह जो शिकार करण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। घणो ॻाल्हाए वे पर तो जड़े शींह जो शिकार शहबाज खान शौक़ सां कंदो आहे। शौक़ सां शहबाज जॾहिं परवाज़ कंदो आहे पूरी दुनिया हुनजे कदमनि जे हेठां हूंदी आहे। बाबल साईं ॻाल्हि त ॻरी थी हुई बाबल। हा फिलहाल मां चवंदो हलो पोइ हिनखे ॾिसी वठंदासीं। अरे हेॾे तूं छा ॾिसंदे दादन खान छा वाणियो आहे छा? जी बोतार ॻाल्हाइण में अचे त विच में पक पक न कबी आहे। फिलहाल हिननि खे वञण ॾे त किथे कयां न पूरो। इहो वक़्तु ॿुधाईंदो केरु थो कंहिंखे पूरो करे। हींअर मां वञा थो तोखे मां ॾिसी रहंदुसि। हाणे तोसां अहिड़ो हशर कंदुसि जो सॼो राज ॾिसंदी। हल